हिते ख़बर शामिल कंदालू जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी जो चवणु आहे त बहरिया टाउन सिंध दुश्मन मनसूबो आहे। केसनि खां नथा डिॼनि। 6 जून ते बहरिया टाउन ख़िलाफ़ तारीख़ी एहतजाज कयो वेंदो। कराची जी दहशतगर्दी टोड़ अदालत में बहरिया केस में पेशीअ बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे सनान कुरैशी चयो त 6 जून ते बहरिया टाउन ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज मथां हमलो करे हज़ारे सिंधियुनि मथां फायरिंग ऐं शेलिंग कई वई हुई ऐं केतिरा ई बेगुनाह माण्हू गिरफ़्तार करे मथनि कूड़ा केस दाख़िल कया विया। हुन चयो त धरणे मां सिंध जूं न्याणियूं गिरफ़्तार करण ते हुननि धरणो हयो त सिंध सरकार हुन समेत मरकज़ी क़यादत खे गिरफ़्तार करे 33 कूड़ा केस दाख़िल कया, जंहिंखे अञा ताईं ATC 15 कोर्ट में मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जसकम चेयरमैन चयो त बहरिया टाउन ख़िलाफ़ जिदोजहद तां हथ नथा खणी सघनि। बहरिया टाउन ख़िलाफ़ जिदोजहद खे 6 जून ते साल पूरो थिए थो, तंहिं करे 6 जून ते बहरिया टाउन ख़िलाफ़ सॼी सिंध में तारीख़ी एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। हुन चयो त बहरिया टाउन मनसूबो रद्द थियण ताईं जिदोजहद जारी रहंदे। उन मौक़े ते इलाही बख़्श बिकक, दीदार शाम, आसिफ मक्सी, अशरफ कल्होड़ो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया।